सुल्तानकोट ऐं भर पासे महांगाई सबब रहवासियुनि जूं दाहूं निकिरी वयूं आहिनि। सनन चवण आहे त तेल महांगो थियण हर शइ जा अघ चोटी चढ़ी विया आहिनि। ॿ वेला मानी खाइण बि ॾुखियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे इसरार चांडियो। जीअं त नाज़रीन, सुल्तानकोट में वफ़ाक़ी गवर्नमेंट पारां तेल जा अघ वधण बाद जेके आम वाहिपे जूं शयूं आहिनि उन्हनि जूं क़ीमतूं चोट ते चढ़ियूं आहिनि। फ्रूट आहे साईं, फ्रूट 30 रुपया किलो, अॼु 200 रुपया किलो आहे साईं। गरीब माण्हू काॾे वञे, रोंबे जी करे, बीमारियुनि जी करे, काॾू शाबस इमरान ख़ान खे अञा हाणे सिर रहिया अथसि, बाक़ी ॿियो हाल पूरा थी विया बाबा। हिननि त बाबा बाह बारे छॾियो आहे, मरी वियो जीअण जंजाल आहे। हाणे 200 रुपया 270 गिह, हाणे किथे मिठाई खंड, बसि रुखी मानी खाऊं था बसर वग़ैरह सां। मेले में मज़ो न आहे। अल्लाह नवाज़ शरीफ़ खे आने को अदालत बादशाह, ग़रीबनि जो इज़त बचे, सहांगाई थिए, ॿियो असांखे कुझु बि न खपे। असां हलाल रोज़ी पंहिंजो कोडर हाणे पेट पालियूं था, मज़ूरी उहा बि बचत न आहे। काॾे वञूं भले। ॿियो जेको नवाज़ शरीफ़ जो हुकूमत हुयो इहो बिल्कुलु असां उन ते मुतमिन आहियूं, छो त सस्ताई बि हुयो और इन में गुंडागर्दी बि न हुयो, चोरी लोफरी बि न हुयो, अमन हुयो। जेॾी महिल सॼो ॾींहुं पंहिंजो रोज़ी कयूं पिया, जेॾी महिल टाइम वञूं पिया राति जो बि, को बि असांखे को ख़तरो ख़्यालु न हुयो। जेसिताईं ॿियो साल आहे, असांजो कारोबार डाउन थी विया आहिनि महांगाई जे करे। महांगाई थी वई आहे, माण्हू अचनि नथा, जुस पीअण नथा अचनि। कम त पहिरियों मिलंदो 450-500 रुपया मण, हाणे 850-900 रुपया मण किरायो भाड़ो वर्षे। को असांखे लॻी नथो, सॼो ॾींहुं बीठा आहियूं। मज़ूर माण्हू 300-400 ॾियारे खणूं, घर हलायूं, बचा पालियूं, बीमारी पेट सां मुंहुं ॾों काॾे वञूं। असांखे को लॻी नथो, साईं महांगी थी वई आहे। असां इमरान ख़ान खे, ॿियनि हुकुमराननि खे सभिनी खे अपील कयूं था, महिरबानी करे सस्ताई बि कई वञे, माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे। का शइ आहे कोन। त नाज़रीन, अवां हिते शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणो हो त शइ जूं वाहिपे जूं शयूं जेके बि आहिनि उहे चोट ते उन्हनि जूं क़ीमतूं चढ़ी वियूं आहिनि। हिननि वफ़ाक़ी हुकूमत खां इहा अपील कई आहे सिंध गवर्नमेंट मां त वाहिपे जी शयुनि ते कंट्रोल करे सस्ताई में जेके शयूं आहिनि ॾिनियूं वञनि। कैमरामैन अब्दुल गफ़ार सदायो सां गॾु इसरार चांडियो, KTN न्यूज़, सुल्तानकोट।